नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे डोमेल मां ख़बर ॾींदा हलूं त कोट गुलाम मोहम्मद भुरगड़ी खां शेरू सिंध नवाबज़ादा मीर अनवर अली खान टालपुर PP MPA रईस नूर अहमद भुरगड़ी डॉक्टर अर्दनान भुरगड़ी जी अॻवानी में 10 मेल मोरी खां UC मीर अलादाद PP इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलाब खान भंगलानी जे फर्जंद फेरोज़ खान जी अॻवानी में सवे मोटरसाइकिलनि ट्रैक्टर ट्रालियनि आबादगार हारियनि जियालनि पारां वॾे तादाद में शिरकत कई है। अॻवान जियालनि पारां वॾे जोश जज़्बे सां मीरपुर ख़ास रेलवे स्टेशन खां एहतजाजी लॉन्ग मार्च जी सूरत इख्तियार करे वरिती, जिते अॻवान पारां ट्रैक्टर ट्राली में सवार थी करे मेन 4 मीनार चौक खां थींदे प्रेस क्लब ताईं पहुता, जिते अॻवान पारां महांगाई जा समूरा इल्ज़ाम वफ़ाक़ी हुकूमत ते हणंदे चयो है त 3 सालनि जी हुकूमत जीअं आई है तीअं तेल गैस बिजली भाण फसल जा रेट घटि अघ थी विया आहिनि, अटे ऐं पाणी जी खोट पैदा करे छॾी है। हिननि चयो है त इमरान हुकूमत अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो है। इमरान हुकूमत खे घर भेड़ो कंदासीं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुस्तक़बिल जो वज़ीर आज़म हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।